नाज़रीन, जुंगशाही मां मांखे अपडेट कंदा हलूं। हुज़ूर अहमद ब्रोही जी रिपोर्ट मुताबिक़ जुंगशाही में मुसलसिल बरसातुनि खां पोइ ज़िंदगी मफ़लूज थी वई आहे। जुंगशाही 7/3 ऐं 7/4 जो ज़मीनी रस्तो कटिजी वियो आहे। देह हारे जी ग़रीब मल्लाहनि जा 6 ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। देह हालात में काफ़ी ॻोठ पाणी हेठि फसल तबाह। साख खूह, रिन पटियानी, कारो जबल, भाॾ, धूरी, भाशार, साडोरो, सब्ज़ली ब्रोही ऐं भरपासे वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। जॻह जॻह पाणी बीठल आहे। गटर नाला भरिजी विया आहिनि ऐं सफ़ाई जो को बि मुनासिब बंदोबस्तु नज़र नथो अचे। कारोबारी मर्कज़ ऐं मार्केटूं बंदि पियूं आहिनि। रोज़ानी जे रोज़गार सां जुड़ियल हज़ारे पोरियत बेरोज़गार थी विया आहिनि ऐं केतिरनि ई ख़ानदाननि लाइ ॿिनि वक़्तनि जी मानी जो इंतज़ाम मुश्किल थी वियो आहे। पाणी बीहण सबबि रोड रस्ता बंदि आहिनि ऐं केतिरनि ई ॻोठनि जो शहरनि सां राब्तो कटिजी वियो आहे। वॾी परेशानी खे मुंहुं ॾियणो पियो ऐं ॿिए पासे चांवर, मिर्च ऐं भाॼियुनि जा फसल पाणी हेठि अचण करे सख़्तु मुतासिर थिया आहिनि, जंहिंजो सिधो असरु ग़रीब हारियुनि ऐं ज़मींदारनि ते पियो आहे। बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल मालवंद ग़रीब माण्हू पिणु परेशान आहिनि। इलाइक़े जे रवासियुनि MPA ठटो, MNA ठटो, DC ठटो, PDMA सिंध ऐं हुकूमत सिंध खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी बुनियादुनि ते पाणी निकाल जो इंतज़ाम कयो वञे, स्प्रे मुहिम ऐं मेडिकल कैंपूं लॻायूं वञनि ऐं मुतासिर पोरियतनि लाइ टेंट, राशन ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि।